मुहर्रमुल हराम शुरू थींदे ई रोडी शहर में अलम जे सिंगार जो विकिरो उरूज ते पहुतल आहे। शहर सॼो अलम जे सिंगार जे सामान सां सजायो वियो आहे। रोडी शहर ऐं आसपास जा इलाइक़े वासी दुकाननि ते पहुची स्टील जा अलम, बैरिक, कल्स, रंग बिरंगी बतियूं, कलर, इमाम जामिन, पींगा, फैंसी स्प्रे ऐं ॿियो सामान ख़रीद करे पंहिंजा पंहिंजा अलम सिंगारे इमाम बारगाहूं, घरनि ऐं दुकाननि मथां नसब कनि था। साईं असां वटि अलम जो बैरिका आहिनि, सुठियूं सुठियूं बैरिका जेके मुल्तान जूं, लाहौर जूं, हैदराबाद जूं, खोड़ शहरनि जूं असां वटि ठहियल बैरिका अचनि थियूं। साईं असां अलम जो सिंगार आया आहियूं। हे सिंगारा पंजा आहिनि, झंडा आहिनि। अॻे काठीअ हूंदो अलम पाक, हाणे स्टील जी आहिनि। हर ताज़ीअ जो अलहमदिल्ला असां मुख़्तलिफ़ जेको आहे सो सामान मिलंदो आहे। सो उन जे करे स्टील जो अलॻि सां हूंदो आहे ऐं जेको आहे सो जीअं काठ जो ठाराईंदो आहे इंसानु त उन जी अलॻि सां हूंदो आहे। हर कंहिंजो मतिलबु अलॻि सां सामान मिलंदो आहे। माण्हुनि जो अक़ीदो ऐं इश्क गाज़ी अब्बास अलमदार जे परचम सां सालनि ऐं सदनि खां रहियो आहे। हर कंहिंजी इहा ख़्वाहिश रही आहे त ख़ूबसूरत रंगनि सां अलम सिंगारे वॾी वॾी इमारतुनि ते निशान करे पंहिंजे इमाम सां मोहबत जो इज़हार कयूं। कैमरामैन अनवर हुसैन ख़ासकेलीअ सां एडी घोञो, सिन टीवी न्यूज़, रोडी।